बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू करियां थो उन रब करीम जे नाले सां जेको निहायत ई महिरबान ऐं पालनहार आहे। क़ाबिल एहतराम उस्ताद साहिबान, हिन पिंडाल में वेठल मोअज़्ज़िज़ महिमानो ऐं मुंहिंजा प्यारा शागिर्दो, अस्सलामु अलैकुम। अॼु मां अव्हां जे साम्हूं हिकु इंतिहाई अहम मौज़ू आज़ादी छा आहे ऐं उन जी अहमियत केतिरी आहे ते पंहिंजा वीचार पेश करण जी सादत हासिलु करे रहियो आहियां। मुंहिंजा प्यारा शागिर्दो, आज़ादी अल्लाह पाक जी अता कयल सभ खां वॾी नेमतनि मां हिकु आहे। आज़ादी जो मतिलबु सिर्फ़ु ज़ंजीरनि खां आज़ादु थियणु नाहे, पर उहो हक़ हासिलु करणु आहे त इंसानु इज़त, वक़ार, अमन ऐं इंसाफ़ सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे सघे। आज़ादी इंसान खे पंहिंजे मज़हब ते अमल करणु, पंहिंजे राय जो इज़हार करणु ऐं तरक़ी करण जा मौक़िया फ़राहम करे थी। प्यारा दोस्तो, आज़ादी जी अहमियत तमामु घणी आहे। उन जी अहमियत उन्हनि क़ौमनि खां पुछो जेके हिन महिल बि आज़ादी खां महरूम आहिनि। जिन क़ौमनि वटि आज़ादी न हूंदी आहे, उहे ग़ुलामी जी ऊंदाहियुनि में ज़िंदगी गुज़ारींदियूं आहिनि। ग़ुलाम क़ौमनि खां संदनि सुञाणप, इज़त, वक़ार ऐं अख़्तियार खसे वरिता वेंदा आहिनि। उन जे बरअक्स आज़ाद क़ौमूं पंहिंजनि फ़ैसिलनि जूं पाण मालिक हूंदियूं आहिनि ऐं तरक़ीअ जूं मंज़िलूं तइ कंदियूं आहिनि। दोस्तो, असांजो प्यारो मुल्क पाकिस्तान 14 अगस्त 1947 ईस्वीअ ते वॾी जिदोजहद ऐं बेशुमार क़ुर्बानीनि खां पोइ आज़ादु थियो। लखें मुसलमाननि पंहिंजी जान, माल ऐं घर क़ुर्बान कया त जीअं ईंदड़ नसलूं आज़ादी जी रोशनी में साह खणी सघनि। हज़रत अल्लामा मोहम्मद इक़बाल कंहिं शेर में चयो आहे त अफ़राद के हाथों में है अक़वाम की तक़दीर, अफ़राद के हाथों में है अक़वाम की तक़दीर, हर फ़र्द है मिल्लत के मुक़द्दर का सितारा। प्यारा साथियो, आज़ादी सिर्फ़ु हक़ नाहे, पर उहा हिकु वॾी ज़िमेवारी पिणु आहे। जेकॾहिं असां पंहिंजे मुल्क सां मोहबत न कंदासीं, क़ानून जो एहतराम न कंदासीं, ईमानदारी सां महिनत न कंदासीं ऐं तालीम हासिलु करे मुल्क जी ख़िदमत न कंदासीं त आज़ादी जा हक़ीक़ी फ़ाइदा हासिलु न करे सघंदासीं। अचो त अहद करियूं त पंहिंजे वतन सां सची मोहबत कंदासीं, क़ौमी इत्तेहाद ऐं भाईचारे खे हथी ॾींदासीं, ईमानदारी, महिनत ऐं इल्म ज़रिए पाकिस्तान खे तरक़ी याफ़्ता मुल्क बणाइण में पंहिंजो किरदारु अदा कंदासीं। आख़िर में मां पंहिंजे तक़रीर खे हिन ख़ूबसूरत शेर सां ख़तमु करणु चाहियां थो। वतन जी मिटीअ सां आहे साहनि जी सुञाणप, वतन जी मिटीअ सां आहे साहनि जी सुञाणप, उन जी हिफ़ाज़त में ई आहे असांजी शान ऐं अज़मत। पाकिस्तान ज़िंदाबाद, जिए सिंध।